हैदराबाद जे नसीम नगर थाणे जी हद में हथियारबंद घर में घिड़ी लखे रुपयनि जो धाड़ो हणी विया आहिनि। 5 हथियारबंदनि घर में दाख़िल थी सोना ज़ेवर रोक रक़म ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया आहिनि। हैदराबाद मां इहा अहम ख़बर नाज़ सां शेयर कयूं पिया त हैदराबाद जे नसीम नगर थाणे जी हद में हथियारबंद घर में घिड़ी लखे रुपयनि जो धाड़ो हणी विया आहिनि। 5 हथियारबंदनि घर में दाख़िल थी सोना ज़ेवर रोक रक़म ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया। अहम ख़बर नाज़ सां शेयर करे रहिया आहियूं। आगाही ॾींदा हलूं अवां खे अहम ख़बर जे हवाले सां त हैदराबाद जे नसीम नगर थाणे जी हद में हथियारबंदनि घर में घिड़ी लखे रुपयनि जो धाड़ो हयो आहे। वधीक नाज़ अवां खे इन हवाले सां इहो बि ॿुधाईंदा हलूं त 5 हथियारबंदनि घर में दाख़िल थी सोना ज़ेवर रोक रक़म ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया आहिनि। हीउ वाक़ियो पेश आयो आहे हैदराबाद जे नसीम नगर थाणे जी हद में हथियारबंदनि पारां लखे रुपयनि जी फुर कई वई आहे। नाज़ तव्हांखे ॿुधायूं पिया 5 हथियारबंदनि घर में दाख़िल थी सोना ज़ेवर रोक रक़म ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर फिरोज़ बबर खां। फिरोज़, छा तफ़सील आहिनि? धाड़े जो वाक़ियो पेश आयो आहे हैदराबाद में। जी बिल्कुल, हैदराबाद में ॾोहनि जी वारदातुनि में मुसलसल वाध थी नज़र पई अचे। हैदराबाद पुलिस ॾुआरियुनि खे रोकण में मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। ही ॾिठे जो नसीम नगर थाणे जी हद न्यू मेमन सिटी वारो इलाइक़ो जंहिंमें हिकु घर में धाड़ो लॻो आहे। पुलिस ज़रियनि मूजिब 5 नामालूम हथियारबंद जेके आहिनि उहे हिकु घर में दाख़िल थी तक़रीबन 25 तोला जेको सोने जा ज़ेवर ऐं 1000 रुपया रोक ऐं ॿियो क़ीमती सामान खणी जेके आहिनि उहे फरार थी विया आहिनि। जॾहिं त ॿिए पासे सखीपीर थाणे जी हद सत्तारशाह कब्रिस्तान में जो मोटरसाइकिल सवार हथियारबंद हिकु शख़्स खां 1000 रुपया कैश ऐं लैपटॉप फुर करे बासानी फरार थी विया। हैदराबाद जे शहरी जेके आहिनि उहे मुकमल तौर ते गैर महफ़ूज़ नज़र पिया अचनि। हैदराबाद जे शहरनि IG सिंध खां मुतालबो कयो आहे त हैदराबाद में वधंदड़ बदअमनी जो फौरी तौर नोटिस वरितो वञे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी फिरोज़ बबर अपडेट करण जे लाइ।